प्यारे नाज़रीन, एक दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कई, ए जिब्राइल, छा आसमान खां ज़मीन ते तुंहिंजो जल्द खां जल्द लहण थियो? जंहिं ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम चवण लॻो, जी हा या रसूल अल्लाह, 4 दफ़ा आसमान खां ज़मीन ते जल्द खां जल्द मुंहिंजो लहण थियो। या रसूल अल्लाह, पहिरियों दफ़ो उन वक़्तु मुंहिंजो लहण थियो जंहिं वक़्तु नमरूद काफ़र हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि जे अड़ा में उछलायो। उन वक़्तु मां आसमान सिदरा ते मौजूदु हुयुसि ऐं अल्लाह ताला जो हुकुम थियो, ए जिब्राइल, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बाहि में पहुचण खां अवल तूं पहुच ऐं बाहि खे हुकुम ॾे त हू गुलज़ार बणिजी वञे। या रसूल अल्लाह, पहिरियों दफ़ो आसमान खां ज़मीन ते मुंहिंजो इहो लहण थियो। ॿियो दफ़ो या रसूल अल्लाह, आसमान खां ज़मीन ते जल्द खां जल्द तंहिं वक़्तु लहण थियो जंहिं वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी ॾेई रहियो हुयो त अल्लाह ताला जो हुकुम थियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे हथ में जेकी छुरी आहे इहा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे गर्दन ते न पहुचे उन खां अवल पहुच ऐं जन्नत मां हिकु दुंबो खणी पेश कर। त ॿियो दफ़ो या रसूल अल्लाह, उन वक़्तु जल्द खां जल्द आसमान खां ज़मीन ते मुंहिंजो लहण थियो, एतिरो क़दर जो अखि झपकते मां ज़मीन ते पहुची चुकियो हुयुसि। टियों दफ़ो या रसूल अल्लाह, उन वक़्तु आसमान खां ज़मीन ते अचण थियो जंहिं वक़्तु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर पंहिंजे भाउ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे हिकिड़े खूह में उछलायो। उन वक़्तु बि अल्लाह ताला जो हुकुम थियो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह जे तह ते न पहुचे उन खां अवल जिब्राइल पहुच। या रसूल अल्लाह, टियों दफ़ो उन वक़्तु जल्द खां जल्द आसमान खां ज़मीन ते मुंहिंजो लहण थियो। ऐं चौथों मर्तबा या रसूल अल्लाह, उन वक़्तु मुंहिंजो लहण थियो जंहिं वक़्तु जंगे अहद में तव्हांजो ॾंद मुबारक शहीद थियो ऐं तव्हांजो खून मुबारक वहण लॻो त अल्लाह ताला जो हुकुम थियो, तव्हांजो खून मुबारक ज़मीन ते न किरे, इन खां अवल पहुच ऐं पंहिंजे हथनि सां खून मुबारक खणी जन्नत में पेश कर। या रसूल अल्लाह, उन वक़्तु बिजलीअ जी रफ़्तार खां बि तेज़ आसमान खां ज़मीन ते मुंहिंजो लहण थियो। या रसूल अल्लाह, अगर तव्हांजो खून मुबारक ज़मीन ते किरे हा त क़यामत ताईं ज़मीन ते का बि हरियाली न पैदा थिए हा। त या रसूल अल्लाह, पंहिंजी ज़िंदगीअ में आसमान खां ज़मीन ते मुंहिंजो इहो 4 दफ़ा जल्द खां जल्द लहण थियो आहे। दोस्तो, इहो किस्सो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।